ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा रबन वाकई ॿीहर हथियार हथनि में खणंदो ऐं पंहिंजा दुश्मन मारींदो। छा रबन इहो वञी करे कमाल खान खे ओठे खे सफ़ा पूरो कंदो जेका बि उनजा दुश्मन आहिनि। छा छो त उनजी भेण खे ज़हर मिलियो आहे, उनखे ख़बर पई आहे ऐं उनजे पीउ मां बि इहो चयो त असांजो घर त उअं ई लुटिजी वियो, पोइ हाणे अञा तूं नशा करीं थो। मीरा वई, पठाणी वई, राणो वियो, बचो, बाक़ी छा सभु कुझु फिनिश थी वियो न। छा हाणे वाकई रबन हथियार हथनि में खणंदो या अञा वरी नशो दारू कंदो रहंदो। इहो हाल हक़ीक़त तव्हांखे ॿुधायूं था असां इन एपिसोड में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो दोस्तो, ऐं अॻिते हली जेको आहे सॼी तव्हांखे ख़ासि ॻाल्हि बि ॿुधाईंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी। ऐं शायदि कोसो वीलो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो, लाइक ऐं वीडियो शेयर बि ज़रूरु कंदा। तव्हांखे मुख़्तसर कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तो। जेको आहे रबन हाणे अञा हथियार हथनि में न खणंदो त कॾहिं खणंदो। उन जॾहिं ख़बर ॿुधी त पठाणी मुंहिंजी पुगी इस्पताल ऐं ख़ासि करे उहा अफ़वाह उथी त कमाल खान उनखे ज़हर ॾिनी आहे, छो त उन पाण बि ईअं चयो न। ऐं इन जे करे हाणे मुंहिंजे पीउ माउ खे बि ख़बर पइजी वई त सावण खे बाबा वई पठाणी ज़हर खाई। हाणे इन जे करे रबन बि हथियार खणंदो, गुस्से में ईंदो, लेकिन छा वाकई सभिनी खे हाणे ई मारींदो? न दोस्तो, ज़ाहिर ॻाल्हि अञा किस्तां हलंदियूं। बाक़ी फ़िलहाल ॿ टे लाठियुनि खे कुटको ॾियण लाइ इहो एक्शन खणंदो। बाक़ी रबन पंहिंजे होश में मोटी ईंदो। बाक़ी जेको आहे नशो वग़ैरह जेको करे पियो फ़िलहाल उहो छॾे ॾींदो। ऐं मीरा बि फ़िलहाल ॿ टे किस्तनि में उनखे कान मिलंदी। तव्हांखे पोइ किस्त में बि ॿुधायोसीं रबन सां इहो असरु थी चुको आहे। ऐं अॻिते बि इहो पंहिंजा दुश्मन मारण जे लाइ इहो क़दम खणंदो। बाक़ी ओठो ऐं कमाल खान जी बि पाण में छिक छिकां थोरी घणी थींदी। ओठे खे बि हाणे साह जी लॻल आहे। शींहुं ॿई जेको आहे ॿार आहिनि, वारिस ऐं रबन, इन जे करे हुननि खे साह जी लॻल आहे ऐं उहो पंहिंजे चक्कर व्यू में फासी वेंदा। अहिड़े हिसाब सां असांखे ॾींदा इजाज़त। अॼु वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ख़ुदा हाफ़िज़।